असां तव्हां सां उन से गॾु आहियूं उनजी निशानदेही करणु तव्हांजो कमु आहे असीं तव्हां सां गॾु आहियूं बाक़ी हरू भरू ईअं न चओ त सभु शइ स्कूल जे उस्ताद खे करिणो आहे हेडमास्टर खे करिणो आहे ईअं न आहे भाउ बाक़ी तव्हां इहो सोचे वेठा त सभु कुझु असांखे करिणो आहे हेडमास्टर खे उस्तादनि खे करिणो आहे न आहे बेटा माउ पीउ जा हक़ थींदा आहिनि हींअर ॾिसो हीअ ॿई हथ मुंहिंजा ख़ाली आहिनि हिकु हथु तव्हां आहे हिकु हथु मां आहियां मुंहिंजा ॿई हथ ख़ाली आहिनि हिकिड़ो हथु तव्हां आहियो हिकिड़ो हथु मां पाण आहियां ऐं मूं वटि हिकु हथु उस्ताद आहे ॿियो हथु शागिर्द आहे जॾहिं ॿई गॾिबा तॾहिं ई कुझु न कुझु मंज़िल मिलंदी ऐं मूं वटि हिकिड़ो हथु उस्ताद आहे त ॿियो हथु शागिर्द आहे इहे ॿई गॾिबा न तॾहिं का मंज़िल मिलंदी साईं तव्हां चओ सच था पर मुंहिंजे पुट खे रस्ते में धकु लॻो पोइ उनजो तव्हां तदारक कोन कयो तॾहिं ई त चवां थो पंहिंजे जी पाण मालिकी कर तॾहिं त सवेल चवां पियो त पंहिंजे जी मालिकी कयो तव्हांखे मालिकी करणी पवंदी ठीकु आहे साईं अॼु खां पोइ तव्हां सां गॾु आहियूं ऐं मूंखे उमेदु आहे त हर माण्हू पंहिंजे पंहिंजे हिसे जो ज़िम्मेवारु रहंदो ऐं ज़िम्मेवारी निभाईंदो मूंखे तव्हां मां इहो ई उमेदु आहे मूंखे तव्हां मां इहा ई उमेदु आहे त तव्हां हर माण्हू पंहिंजी ज़िम्मेवारी क़बूल करे ज़िम्मेवारी निभाईंदो ऐं तइलीम तरक़ी कंदी मूंखे तव्हां मां इहा ई उमेदु आहे त हर माण्हू पंहिंजे हिसे जी ज़िम्मेवारी निभाईंदो तॾहिं त असांजी तइलीम तरक़ी कंदी